नौशर फिरोज़ मां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध यूनिवर्सिटी कैंपस नौशर फिरोज़ जे प्रो वीसी डॉक्टर प्रोफेसर सैयद अज़हर अली शाह जूं काविशूं यूनिवर्सिटीअ जे बहितरीअ लाइ बहितर उपाउ वठण लॻा। एजुकेशन वर्क्स जे इंजीनियर आबिद लाशारी ऐं डॉक्टर अब्दुल क़दीर मेमण जी विज़िट मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। नौशर फिरोज़ सिंध यूनिवर्सिटी कैंपस जे प्रो वीसी डॉक्टर प्रोफेसर सैयद अज़हर अली शाह जे अचण शर्ते यूनिवर्सिटीअ में बहितरी अचण लॻी। प्रोफेसर जे लिखण सां यूनिवर्सिटीअ जे ॿिन्ही पासनि रस्ता ठहिण लाइ जल्द कमु शुरू थींदो ऐं यूनिवर्सिटीअ जे पुठिएं पासनि खां गंद गाह हुअण करे इस्तेमालु न पई थी सघे। पर प्रोफेसर अज़हर शाह जी कोशिशुनि सां ग्राउंड खे बिल्कुलु साफ़ कयो वियो आहे ऐं पीपल्स स्कूल जे ॿाहिरां गंद हुअण करे किचिरो उनखे साफ़ करे पार्क ठाहिण जो फ़ैसिलो कयो वियो। सैयद अज़हर शाह जी कोशिश आहे त हिन पूरी एरिया ॾी यूनिवर्सिटीअ जो दर्जो ॾियारे सभु यूनिवर्सिटी कैंपसनि खे मिलाए हिकु यूनिवर्सिटी क़ाइमु कराई वञे।